मिलने के नहीं नायाब हम। ॿ ॾींहं गुज़री विया, ॿ गुज़री वेंदा फ़हीम, कॾहिं न सब्र जे दामन खे दाग़दार कंदो। मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम। मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौलाजिन जो वॾो फ़र्ज़ंद ऐं नूह सरवर दरगाह जो 15 सजादा नशीन मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम संदसि जनम 4 अगस्त 1939 ते हालन में थियो। शुरूआती तालीम हालन मां ऐं ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी मां कयाऊं। 1953 खां शाइरी कयाऊं। सिंधियत बि बोर्ड पारां अमीन फ़हीम जी शाइरी जो मजमू 1990 में छपायो वियो। अमीन फ़हीम 1970 खां सियासी सफ़र जी शुरूआत कई। पाण PP टिकट ते क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडियो। गवर्नर सिंध जो सलाहकार बि रहियो। बाद में मरकज़ में वज़ीर मुमलिकत जे उहिदे ते फ़ाइज़ थियो। 1977 में सिंध असेंबली जो मेंबर चूंडियो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जी काबीना में रेवेन्यू जो वज़ीर थियो। 1988 में शहीद बेनज़ीर भुट्टो जी काबीना में मवासलात जो वज़ीर रहियो। अमीन फ़हीम 1990, 93, 97 ऐं 2008 ते क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो। पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वाइस चेयरमैन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियन जो सदर बि रहियो। अमीन फ़हीम 21 नवंबर 2015 ते वफ़ात करे वियो। तुंहिंजूं ॻाल्हियूं सजण पई ॻाईंदसि, इन ई रम्ज़ सां रूह रिझाईंदसि।